दर्च बुत है जमात के आस्तीनों में, मुझे है हुक्म अज़ां ला इलाहा इल्लल्लाह। अज तव्हां सां जे मुआशरे में आवाज़ था उथनि त नौजवान इस्लाम खां बेज़ार था, नौजवान मज़हब खां बेज़ार था। सच पुछा कयो, जिन नौजवाननि खे दीन बेज़ार सम्झियो वेंदो आहे, जिन नौजवाननि खे मज़हब बेज़ार मुल्हिद सम्झियो वेंदो आहे, उन्हनि नौजवाननि सां असां वञी वेंदा आहियूं। उन्हनि खां पुछा कंदा आहियूं त भाउ तव्हांजो मसइलो छा आहे? उहे वीचारा ॿुधाईंदा आहिनि असांखे, दाऊं कंदा आहिनि, साईं हिन मुआशरे में असांखे केरु ॿुधण वारो न आहे। तव्हांजे हिन तबिके में, तव्हांजे हिन मसलक में, तव्हांजे हिन फ़िरक़नि में, तव्हांजे हिननि गुरूहनि में एतिरी सकत न आहे, एतिरी कुवत न आहे जो असांखे ॿुधी सघनि। ज़ाहिर आहे जॾहिं नौजवाननि खे न ॿुधंदासीं, उन्हनि जा जेके मसइला आहिनि उन्हनि जे तरफ़ तवजो न ॾींदासीं त माण्हू दीन बेज़ारी जे तरफ़ हलिया वेंदा। ऐं असां वटि जेका इल्हाद आहे, असां वटि जेका दीन बेज़ारी आहे, उहा यूरोप वारी न आहे। असां वटि दीन बेज़ारी वसीले मुल्ला बेज़ारी जी आहे, वसीले फ़िरका बेज़ारी जी आहे, वसीले गुरू बेज़ारीअ जी आहे। उन्हनि खे ॾिसी करे माण्हू दीन बेज़ार था थियनि। ऐं जिन खे तव्हां असां दीन बेज़ार सम्झंदा आहियो, उन्हनि सां वञी करे उन्हनि खे ॿुधी त ॾिसो, उन्हनि खां पुछा त कयो त तव्हांजे नसब में, तव्हांजे ख़ानदान में तोखां अॻ में को अहिड़ो माण्हू हो जंहिंजा सवाल हिन मुताबिक़ हुजनि? न। तक़रीबन जेके उहे नौजवान आहिनि ख़ानदानी तौर शिद्दत पिसंदीअ सां मज़हबनि जा क़ाइल आहिनि, मज़हबी घरनि सां उहे तालुक़ था रखनि। पर तंहिं हूंदे जॾहिं उन्हनि जे साम्हूं उन्हनि जे सवालनि जा जवाब उन्हनि खे नथा मिलनि त माण्हू दीन बेज़ारी तरफ़ हलिया था वञे। पोइ तव्हां असांखे सोचणु घुरिजे। ही मिंबर है, ही महराब है, जॾहिं हिन मिंबर तां, जॾहिं हिननि महराबनि तां ऐलान थींदा त फिलानू मसलक काफ़िर, फिलानू मुर्तद, फिलानू दहरियो, त माण्हू तव्हां असांजे दीनदार तबिके जी बेदीनदारी खे ॾिसी करे दीन खां परे हलिया वेंदा। जॾहिं मस्जिदनि मां इहे ऐलान थियनि त फिलानू काफ़िर, फिलानू मुल्हिद, फिलानू वाजिबुल क़त्ल, पोइ छा थियणो आहे? पोइ ईअं थियणो आहे जो तव्हां असांजे दीनदार तबिके जे बेदीनदारी वारे लहजे खे, उसलूब खे, अंदाज़ खे ॾिसी करे नौजवान दीन खां परे हलिया वेंदा।